ओम शांति। आज अॼु मिठा मिठा शे बाबा ब्रह्मातम द्वारा चवनि मीठे मीठे बच्चे। बाबा सभिनि खां पहिरियों कहिड़ी सावधानी ॾींदा आहिनि कि पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो। मां आत्मा परम पिता परमात्मा जी संतान आहियां। मां आत्मा शांत स्वरूप, प्रेम स्वरूप, आनंद स्वरूप, ज्ञान स्वरूप, पवित्र आत्मा आहियां, शुद्ध आत्मा आहियां। परम पिता परमात्मा जो मुंहिंजो बाप, ज्ञान जो सागर, सुख जो सागर, शांति जो सागर, आनंद जो सागर, पवित्रता जो सागर आहे। उनजी मां आत्मा भी पवित्र आत्मा आहे, शुद्ध आत्मा आहे। बाबा चए थो घड़ी घड़ी पंहिंजे पाण खे यादि ॾियारियो, मां कहिड़ी आत्मा आहियां? शुद्ध आत्मा आहे। त आत्मा शुद्ध थी वेंदी। हाणे आत्मा विकारनि बुराइनि जे वश थी करे अशुद्ध थी वई आहे, मेरी थी वई आहे, आत्मा जी शक्तियूं घटि थी वई अथई। त परमात्मा शुद्ध शक्ति खे यादि करे पंहिंजे पाण जी अशुद्धता हटायो। जेकी आत्मा में अशुद्धता आहे न, उन अशुद्धता खे कीअं हटाइणो आहे? परमात्मा खे यादि करे। छोजी आत्मा जो रूप भी निराकार, परमात्मा जो रूप भी निराकार। त आत्मा खे, जेकी आत्मा ॾिखाए में नथी ॾे, उनखे भी शुद्ध केरु कंदो? उनखे शक्तिशाली गुणवान केरु ठाहींदो? उनजो पीउ ई ठाहींदो आहे न। जेको जीअं हूंदो आहे उनखे उहो ई ठाहे सघंदो आहे। आत्मा भी निराकार ज्योतिर्बिंदी त परमात्मा भी निराकार ज्योतिर्बिंदी। हिन करे कोई भी शरीरधारी देवी देवता, महात्मा आदि या कोई भी तत्व आत्मा खे शुद्ध न करे सघंदो, आत्मा खे पावन न ठाहे सघंदो, आत्मा खे शक्तिशाली न ठाहे सघंदो आहे। केरु ठाहे सघंदो आहे? परमात्मा निराकार ई आहे। छोजी उहो ई हुनजो पीउ अथसि न। सर्व संबंधी आत्मा जा हुन परमात्मा सां ई अथसि। हिन करे परमात्मा ई आत्माउनि खे शक्तिशाली गुणवान ठाहींदो आहे। त हाणे बाबा हिन करे घड़ी घड़ी चवनि था पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो, परमात्मा खे यादि करो त तव्हांजी आत्मा में भी शक्ति गुण अची वेंदा, जंहिंसां आत्मा जो जीवन सुख शांतिमय थी वेंदो। छोजी 84 जन्म वठी वठी करे आत्मा थकिजी पई आहे, आत्मा में शक्तियूं गुण कलायूं ख़तम थी विया अथसि। त हाणे हुनमें भरूं कीअं? जेकी चीज अखियुनि खां ॾिखाए में नथी ॾे, पर पाण चऊं था पंहिंजे अंदर शक्ति धारण करो, गुण सुठा धारण करो, थोड़ी सम्झो ॻाल्हि खे। केरु सम्झे? कीअं सम्झे? आत्मा जो ॾिखाए में नथी ॾे, उनखे सम्झ कीअं ईंदी? त उनखे सम्झ ॾियण वारो भी परमात्मा जो ॾिखाए में न ईंदो आहे। परमात्मा पंहिंजी शक्तियुनि जी किरणनि सां आत्मा खे शक्तिशाली ठाहींदो आहे। सूर्य त नज़र अचे थो, सूर्य जी रोशनी भी पंहिंजे मथां पए थी, गरमाइश भी पाण खे महसूस थी थिए, लेकिन परमात्मा जेको नज़र नथो अचे, हुनजी शक्तियूं आत्मा ते अचनि थियूं, त उहो कीअं महसूस थींदो? पंहिंजे कर्मनि में, पंहिंजी सोच में परिवर्तन थींदो वेंदो। भई पाण कीअं सम्झूं कि परमात्मा जी शक्ति आत्मा में भरिजे थी या नथी भरिजे? त उन जो कीअं पाण खे पतो लॻंदो? पंहिंजी सोच परिवर्तन थी वेंदी, पंहिंजे कर्म परिवर्तन थी वेंदा, पंहिंजी आत्मा खे ॾाढो शांती अनुभूति थींदी। अगरि तव्हांजे मन खे शांती जी अनुभूति थिए, अंदरि ख़ुशी थी थिए, सुख जी अनुभूति थी थिए, ज़रूरी न आहे तव्हां वटि महल हुजनि या धन हुजे त तव्हांखे सुख। हिकु आत्मिक सुख अंदरि महसूस थिए, भले कुझु बि न आहे, जेके चईंदा आहिनि अति इंद्रिय सुख, उनजी अगरि पाण खे महसूस था थी थिए इन इंद्रियनि जे परे, अखियुनि सां कुझु सुठी चीज ॾिसूं त पाण खे सुठो लॻंदो आहे, कननि सां सुठी ॻाल्हि ॿुधूं त सुठो लॻंदो आहे, लेकिन हिननि खां बि परे अगरि आत्मा खे परमात्मा जी शक्ति पहुचे थी त हिन जो मतिलबु आत्मा इन इंद्रियनि खां परे सुख जी अनुभूति कंदी, शांति जी अनुभूति कंदी। अगरि पाण खे उहो सुख शांति जी महसूसता थिए थी त हिन जो मतिलबु परमात्मा जी शक्तियूं पंहिंजी आत्मा में अचनि थियूं। ऐं जेतिरी जेतिरी आत्मा ख़ुशि रहंदी न, अगरि जेतिरो जेतिरो पाण परमात्मा खे यादि कंदा रहंदासीं त पंहिंजी जन्म जन्मांतर जे पापनि जो बोझ ख़तम थी वेंदो। त उहो कीअं पतो लॻंदो?
पंहिंजी ख़ुशी वधंदी वेंदी। पाण ॾाढा हल्का थींदा वेंदासीं त ख़ुशी रहंदी, छोजी बोझ ख़तमु थींदो आहे न। भई कंहिंखां कर्ज़ो वठूं, कर्ज़ो चुकतो कंदा वेंदा आहियूं त ख़ुशी थींदी आहे न। त ईअं ई आत्मा ते जेको जन्म जन्मांतर जो ॿियनि आत्माउनि सां कर्ज़ो चढ़ियल आहे, उहो जेतिरो जेतिरो परमात्मा जी यादि जी शक्ति सां ख़तमु थींदो वेंदो त आत्मा खे ख़ुशी थींदी, आत्मा खे ॾाढो हल्को महसूसु थींदो। पाण केॾा सारा जन्म वरिता आहिनि न। वरी बाबा त चईंदा आहिनि तव्हां 84 जन्म वरिता अथव, लेकिन सभिनि 84 जन्म न वरिता आहिनि। कोई सतयुग में पहिरियों पहिरियों आयो आहे त हुननि 84 जन्म वरिता आहिनि, बाक़ी जो पोइ आया आहिनि उन्हनि जा घटि थी विया आहिनि। परंतु द्वापर युग खां जेको विकर्मनि जो बोझो पंहिंजे मथां चढ़ियल आहे, उहो त आहे न चढ़ियल। पाण खे थोरी पतो आहे पाण कंहिंसां गॾु कहिड़ी कहिड़ी आत्मा सां गॾु छा बुरो कर्म या सुठो कर्म करे आया आहियूं। त उहो सभु हिसाब किताब हिते ई चुकतो करिणो आहे। या त बाप जी यादि में रही करे करिणो आहे, या त पोइ अंत में सजा खाई करे करिणो आहे। जॾहिं आत्मा परमात्मा सां गॾु सभी आत्मायूं मथे वेंदियूं, हुन समय सभी आत्माउनि जो हिक ॿिए सां हिसाब किताब चुकतो थियल हूंदो। केर बि परमात्मा खे हीअं शिकायत न कंदो कि भई मूंखे एॾो दुख आहे, हिन मूंसां इहो कयो अथई, मूंसां गॾु हीअं थी वियो। कोई बि आत्मा शिकायत करण जे लाइ हुन वटि हूंदसि ई न कोई शिकायत, छोजी सभिनि जो हिसाब किताब चुकतो थी वियो न। हाणे परमात्मा चए थो मूं वटि त ॾाढनि शिकायतुनि जो फाइलियूं पयूं आहिनि। भई हिन सभी आत्मायूं कंहिंसां शिकायत कंदियूं आहिनि, भॻवान सां ई कंदा आहिनि न कि मूंसां हिन इहो कयईं, हिन इहो कयईं। त सभिनि जी शिकायतुनि जी फाइल कंहिं वटि आहे? परमात्मा वटि। त बाबा चए थो मूं वटि तव्हांजो ॾाढी सारी शिकायतुनि जा पर्चा आहिनि, फाइल आहे, त उहो सभु तव्हांखे हाणे चुकतो करिणो अथव। त हुनजो सहज तरीक़ो कहिड़ो आहे? उठंदे वेहींदे खाईंदे पीअंदे बाप सां गॾु हर कर्म कंदा त सभु जेका बि शिकायतुनि जो बाबा वटि पंहिंजा पर्चा आहिनि, फाइलियूं आहिनि, उहे सभु माफ़ थी वेंदा। छोजी परमात्मा खे पाण यादि कंदासीं हिकु तरीक़े सां, हुन सां माफ़ी था मांगूं कि असांखां ग़लती थी वई, असां हाणे खां न कंदासीं अॻियां। परंतु माफ़ी मांगीस करे वरी खां उहो बुरा कर्म न करणा आहिनि पाण खे। जो विकारनि जे वश पाण थी करे बुरा कर्म कयासीं, हिक ॿिए जे लाइ बुरो सोचियोसीं, ॻाल्हायोसीं, कयोसीं, त उहो सभु हाणे चुकतो थो थिए। त हिन करे बाबा चए थो हाणे पंहिंजी सोच कर्म ॻाल्हाइण खे ॾाढो सोची सम्झी करे मुख सां शब्द कढो, सोची सम्झी करे चीजूं ॾिसो, खाओ पीओ, सोचो। छोजी वरी अगरि तव्हां कुझु बुरो उल्टो सिधो खाई छॾियो, वरी अगरि तव्हां कुझु उल्टो सुल्टो सोचियो या कयो त बोझ चढ़ी वेंदो न। सोचण सां एॾो बोझ न पवंदो आहे जेतिरो करण सां पवंदो आहे। भई पाण खे सोच अचे थी कि हिन मूंसां ईअं कई त मां बि हिन सां गॾु ईअं बुरो कंदमि, लेकिन उहो सोच ई रहिजी वई, तव्हां उहो कर्म न कयो त अहिड़ो पाप जो बोझो न पड़ंदो। लेकिन अगरि पाण कर्मनि में अगरि हुनखे लाहे छॾियोसीं, भई उहो कर्म करे छॾियोसीं हुनजे लाइ बुरो, त पोइ पंहिंजे मथां पाप जो बोझो चढ़ंदो। इन करे बाबा चए थो ॾाढी सावधानी सां पंहिंजो सॼो ॾींहुं कढो। रोज़ राति जो पंहिंजे पोता मेल मूंखे ॾियो कि अॼु मां सॼो ॾींहुं छा छा ॾिठो, छा छा सोचियो, छा छा ॿुधियो, छा छा कयो। जॾहिं पाण सभु ॻाल्हियूं बाप खे ॿुधाईंदासीं, तॾहिं पाण रोज़ जी जेकी बि ग़लतियूं हूंदियूं हुनजी माफ़ी मांगे पोइ ॿिए ॾींहं जे लाइ सावधान रहिजो कि हाणे मूंखे कोई ग़लती न करणी आहे। ईअं कंदे कंदे छा थींदासीं? पाण सिखी वेंदासीं न, ग़लतियूं न करणु सिखी वेंदासीं। ॿियनि जे लाइ उल्टो सिधो ॻाल्हाइणु, ॿुधणु, ॾिसणु, सोचणु, करणु, इहे सभु पाण खां छुटिजी वेंदो न जॾहिं ईअं पाण अभ्यास कंदासीं। त हाणे बाबा पाण खे सिखाए थो, चए थो सिर्फ़ु ॿुधो न, ॿुधो त तव्हां द्वापर युग खां ॿुधंदा आया आहियो। अॼु इहो तव्हां हिन सत्संग में, अॼु हिन सत्संग में, अॼु हिन गुरू ईअं चई, अॼु हिन संत ईअं चई, लेकिन कर्मनि में केतिरो लायो उहो हाणे बाबा पाण खे सिखाए थो कि हर हिकु ॻाल्हि सुठी ॻाल्हि खे पंहिंजे कर्म में कीअं खणी अचूं पाण। हुन जे लाइ आत्मा खे परमात्मा शक्ति ॾींदो आहे। भई तूं अगरि ईअं चाहे थी
कि मां अॼु खां वठी कंहिंजे लाइ बि बुरो न सोचंदुमि। त आत्मा में एतिरी शक्ति त हुजे साम्हूं वारो हुनजे लाइ बुरो करे ऐं उहो बुरो सोचे ई न, त हुनजी शक्ति केरु ॾींदो आहे? परमात्मा। लेकिन जॾहिं पाण परमात्मा खे ईअं चईंदासीं कि मां अॼु खां वठी बुरो न सोचंदमि, त पाण खे परमात्मा शक्ति ॾींदो न। पाण सोचो ई न, पाण भॻवान खे कुझु चईंदासीं न कि हा मां हाणे खां इहे कमु न कंदमि, त पोइ पाण खे शक्तियूं बि किथां मिलंदियूं? पोइ हुन सां गॾु कर्म कंदे बि पाण खे परमात्मा खे यादि कंदासीं त ई पाण खे शक्ति मिलंदी कि कोई पंहिंजे लाइ बुरो करे थो, सोचे थो ऐं पाण हुनजे लाइ सुठो सोचूं। त बाबा चए थो हिन करे कर्म योगी ठहो। कर्म सन्यासी न ठहिणो आहे, कर्म त सभिनि खे करिणो आहे। ये उथणु वेहणु खाइणु पीअणु स्नान आदि करणु हलणु सुम्हणु बि तव्हांजो कर्म अथव। आत्मा जेसि ताईं हिन शरीर रूपी कर्मेंद्रियनि में आहे, शरीर में आहे, तेसि ताईं आत्मा खे कर्म करिणो ई आहे। सन्यासी चईंदा आहिनि असां त कर्म सन्यासी आहियूं, बसि रोटी त न ठाहींदा आहिनि न, बाक़ी त सभु कमु कंदा आहिनि, उथंदा आहिनि, वेहींदा आहिनि, खाईंदा आहिनि, पीअंदा आहिनि, सनानु आदि कंदा आहिनि न, सभु कर्म त कंदा ई आहिनि न। कर्म सन्यासी कोई बि न ठही सघंदो। इहो आहे ई कर्म क्षेत्र, त हिते कर्म त पाण खे करिणो ई आहे। त बाबा चए थो कर्म क्षेत्र में कर्म आत्मा खे शरीर मिलियो ई इन करे आहे कि कर्म करे, बाक़ी शरीर छो मिलियो आहे? न त आत्मा त बिना शरीर जे मथे आराम सां वेठी हूंदी आहे न। पोइ तव्हां हिते छो आया आहियो? हेठि खेॾण आया आहियो, शरीर में आया आहियो त ज़रूरु कुझु न कुझु कर्म त कंदा ई न। सन्यासी जो ब्रह्म मां तत्व सां योग लॻाईंदा आहिनि, इहो बि कर्म आहे न। भॻवान खे यादि करणु बि कर्म आहे। त हर कर्म पाण खे परमात्मा जी यादि में रही करे करिणो आहे। हाणे चई पाण विकारनि जे वश थी करे हर कर्म कयो, लेकिन हाणे बाबा चए थो मूंखे यादि करे हर कर्म करो। पोइ परम धाम में जॾहिं तव्हां वेंदव त हुते तव्हां शांती में वेहिजो, थोरी सी देरि शांती में हुते विश्राम कजो। ॾाढे समय खां आत्मा हिते पाठ वॼाईंदी वॼाईंदी थकिजी पईंदी आहे न। 5000 साल खां आत्मा पाठ वॼाए थी त थकी त वई हूंदी न। हाणे आत्मा खे परमात्मा घर वठण आयो आहे। सिर्फ़ु हिकु ॿिन्हिनि आत्माउनि खे न वठणु आयो आहे, विश्व जी सर्व आत्माउनि खे परमात्मा भाव वठण आयो आहे पंहिंजे घर जे लाइ। छो जी पंहिंजे घर में ई आत्मा विश्राम पाए सघंदी आहे न, सुठो। त हुन परम धाम खे विश्रामपुरी बि चईंदा आहिनि। हुते आत्मा जॾहिं बिना शरीर जे हूंदी आहे त कहिड़ी अवस्था में हूंदी आहे? विश्राम अवस्था में। त हुते विश्राम करे पोइ पाण सभु वापसि कॾहिं ईंदासीं? सतयुगी नई दुनिया। बाबा चए थो सत्युग त्रेता में मां बि विश्राम कंदो आहे। छो जी द्वापर युग खां त माण्हू भक्ति शुरू कंदा आहिनि त भॻवान खे सॾु करण त कंदा आहिनि न। त भॻवान जो बि द्वापर युग खां पोइ कमु शुरू थी वेंदो आहे। सत्युग त्रेता में परमात्मा भाव बि पाण सां गॾु मथे जेकी आत्मायूं हूंदियूं, पाण त ईंदासीं न सतयुगी दुनिया में। पाण थोरो समय वेही करे पोइ पाण सतयुगी दुनिया में ईंदासीं। लेकिन बाबा परमात्मा सत्युग त्रेता 2 युग परम धाम में विश्राम कंदो आहे। कोई हुनखे यादि न कंदो अथसि त आत्मा खे विश्राम में ई आहे न आत्मा। द्वापर युग खां त पाण भक्ति शुरू थींदी आहे, विकारनि जे वश थी वेंदा आहियूं त भॻवान खे सॾु करणु लॻी वेंदा आहियूं, त भॻवान जो बि कमु शुरू थी वेंदो आहे न। भले उहो हेठि अची करे पंहिंजो शरीर वठी करे असांजी मदद न कंदो आहे, लेकिन जेका बि हुनखे सचे मन सां यादि कंदा अथसि हुननि द्वारा त उहो पंहिंजी कमु कंदो ई आहे न। त परमात्मा बि पाठधारी आहे हिन ड्रामा में। पाण पाठधारी आहियूं, पंहिंजो शरीर वठी करे हिते पाठ वॼाईंदा, लेकिन परमात्मा पाठधारी कीअं आहे? द्वापर युग खां पाण खे मथे ई वेही करे पाण खे शक्तियूं ॾींदो आहे कंहिं न कंहिं ज़रिए। तव्हांजे गुरूअनि जे ज़रिए, देवी देवताउनि जी मूर्ति जे ज़रिए, कंहिं न कंहिं रूप में तरीक़े सां भॻवानु पाण खे द्वापर युग खां कलयुग ताईं पाण खे शक्तियूं ॾींदो हुयो। लेकिन हाणे बाबा चए थो कि मां हाणे हिन दुनिया में डायरेक्ट आहियां।
छो जी हाणे कलयुग जो अंत सतयुग जो आदि जे समय विच जो समय संगम युग आहे न। हिन संगम युग ते भगवान खां आत्मा डायरेक्ट शक्ति वठदी आहे, कंहिंजे ज़रिए न वठदी आहे। अञा ताईं पाण कंहिंजे ज़रिए शक्ति वठूं पिया भगवान खां, लेकिन हाणे भगवान धरती ते आयो आहे, चए थो मूंखे कंहिं शरीरधारी मूर्ति या गुरुअनि जे रूप में यादि न करो, मूंखे डायरेक्ट निराकार रूप में यादि करो त तव्हां आत्माउनि में शक्ति भरिजी वेंदी। छो जी इहो ई समय आहे जॾहिं सभिनि आत्माउनि खे परमात्मा शक्तियूं ॾींदो आहे। बाक़ी कंहिं युग में परमात्मा आत्माउनि खे शक्ति न ॾींदो आहे, छो जी शक्ति वठण लाइ आत्मा जो रूप पतो हुजणो खपे, परमात्मा जो रूप पतो हुजणो खपे। परमात्मा बाप काथे रहंदो आहे, हुन सां असांजो संबंध छा आहे, इहो पतो हुजे तॾहिं त पाण खे शक्तियूं मिलंदियूं न। भई ॿार ख़ुदि खे नथो ॼाणे, बाप खे नथो ॼाणे, मुंहिंजो इहो पीउ आहे, मां हिन जो पुटु आहियां, हिन वटि कहिड़ी कहिड़ी प्रॉपर्टी अथसि, इहो कुझु ॼाणंदो ई न आहे ॿार, त हुनखे प्रॉपर्टी किथां मिलंदी? न मिलंदी न। त ईअं ई पाण सत्युग त्रेता द्वापर कलयुग में पाण ख़ुदि खे बाप खे ऐं बाबा जे पंहिंजे घर खे ॼाणंदा ई न हुयासीं। भई सत्युग में आत्मा जी स्मृति रहंदी आहे, लेकिन ज़्यादा परिचय थोरी आहे, आत्मा किथां ईंदी आहे, हुनजो पीउ केरु आहे, इहे सभु न हूंदो आहे, सिर्फ़ु आत्मा आहियां एतिरो पतो हूंदो आहे। द्वापर युग खां आत्मा ख़ुदि खे बि भुलिजी वेंदी आहे, त भॻवान जो बसि एतिरो परिचय हूंदो अथसि कि भई इहो निराकार भॻवानु आहे, लेकिन इहो मुंहिंजो पीउ आहे इहो न पतो हूंदो अथसि। त हाणे ई पाण पंहिंजी आत्मा में शक्तियूं कॾहिं भरिजंदियूं? हाणे जॾहिं पाण पाण खे आत्मा सम्झंदासीं, पंहिंजे बाप खे निराकार रूप में पंहिंजे पीउ सम्झंदासीं। भॻवान न सम्झणो आहे, कंहिंजे रूप में न यादि करिणो आहे, निराकार रूप में मां पंहिंजे बाप खे यादि करे हर कर्म करां थी। ऐं ॿियो टी ॻाल्हि छा आहे? पवित्र रहण। अगरि पाण जेतिरो जेतिरो आत्मा पवित्र रहंदी, शुद्ध रहंदी, काम क्रोध लोभ मोह अहंकार खां परे रहंदी, त आत्मा में शक्तियूं भरिजंदियूं न त पंहिंजी आत्मा में शक्तियूं न भरिजंदियूं। घड़ी घड़ी भॻवान खे चईंदासीं मुंहिंजो इहो कमु कर, मुंहिंजो इहो कमु, मूंखे हीअं थी वियो, मुंहिंजे परिवार खे हीअं थी वियो, त इहो मांगण थी वियो न। त बाबा चए थो तव्हां मांगो न, हाणे ख़ुदि में ई शक्ति भरे करे लाइक़ु ठाहो। जीअं न माउ बाप ॿार जी त पालना कंदा आहिनि, केसि ताईं कंदा? आख़िर त कॾहिं वॾो थींदो लाइक़ु थींदो न, हुनखे सम्झाए करे चईंदा भई हाणे तूं कर, तोखे सम्झायो न हाणे हीअं ॻाल्हि हीअं कर, त ॿारु वॾो थींदो त ख़ुदि कंदो आहे न, लास्ट ताईं थोरी कोई माउ बाप हुनजी मदद कंदासीं। त हाणे बि बाबा चए थो कि मां तव्हांखे सभु सम्झानी ॾियां थो, त पवित्र रहो, मूंखे यादि करो, पंहिंजे अंदरि शक्तियूं भरो, त पोइ तव्हां सतयुग जी दुनिया में वञी करे सुख बि ॾिसी सघंदा। अगरि हाणे अञा ताईं मूंखां कुझु न कुझु मांगदा रहंदा, मुंहिंजो हीअं कर हीअं कर, पोइ त तव्हां भॻत ई थी वियो न। पोइ तव्हां अचिजो द्वापर युग में, जॾहिं बाप चए थो तव्हां मुंहिंजा भॻत न आहियो, मां भॻवानु न आहियां, मां तव्हांजो पीउ आहियां, तव्हां आत्मा ई आहियो, त हुन संबंध सां पाण खे बाप खे यादि कंदासीं, तॾहिं त आत्माउनि में शक्ति भरिजंदी न। ऐं आत्मा शक्ति भरिजंदी तॾहिं हुनजा दुख दूरि थींदसि, ऐं तॾहिं उहा सत्युग त्रेता में बिना भॻवान खे यादि किए जीवन सुख शांति में रहंदी। 2 युग ताईं हिन दुनिया में कोई भॻवान खे यादि न कंदो आहे, कोई शास्त्र आदि पाठ आदि व्रत यज्ञ तप कुझु बि न थींदो आहे, भक्ति जो नाम निशान न हूंदो सत्युग त्रेता में। हाणे पाण भक्ति करे करे आख़िर त भॻवान कॾहिं त भक्ति जो फल ॾींदो न। त हाणे पाण खे भक्ति जो फल छा ॾियणु आयो आहे? युग ज्ञान, पंहिंजी पहचान ॾिनी अथई, पंहिंजे लाइ स्वर्ग जहिड़ी दुनिया ठाहे करे पाण खे ॾिए थो। ये भक्ति जो फल पाण खे भॻवानु ॾिए थो, त फल वठिबो आहे न। भई कोई तव्हांखे प्रसाद ॾे कि तूं एतिरो भॻवान जी भक्ति कंदो आहे, वटि तोखे प्रसाद तो भॻवान जो प्रसाद थो ॾिए। हिते त ख़ुदि भॻवानु पाण खे फल ॾियणु आयो आहे, प्रसाद ॾियणु आयो आहे कि तव्हां मूंखे ॾाढे समय खां यादि कयो, त हलो मां तव्हांखे हाणे सुख शांति वारी दुनिया स्वर्ग में थो वठी हलां। लेकिन हुते वञण जे लाइ पाण खे बाबा चए थो इहे विकार मूंखे दान ॾियो, पंहिंजी सभु पुराणी
ॻाल्हियूं, पुराणी दुख भरी स्मृति ॻाल्हियूं जेकी बि अथव, स्वभाव संस्कार अथव, विकार अथव, इहे सभु मूंखे ॾियो ऐं हलो सतयुगी नई दुनिया में, स्वर्ग में। त भॻवानु पाण खे फल ॾियण आयो आहे, लेकिन हुन जे बदिले छा थो वठे पाण खां? पंहिंजी कड़ाहट, पंहिंजी बुराई। धन संपत्ति थोरी थो वठे। धन संपत्ति त ॾे थो पाण खे सतयुग में। हिते पाण खे छा धन संपत्ति आहे? बाबा चए थो कागज़ जा त तव्हांजा नोट अथव, हिक ई आग लॻे त सभु नोट जली वञे। इहे कोई धन आहे? सतयुग में त हीरा सोने जा सिक्का हूंदा। सतयुग जे हिसाब सां त तव्हां ग़रीब ई आहियो न। ऐं जेको बि अथव हिक ई आग लॻे त सभु ख़तमु थी वेंदो। त बाबा चए थो मां तव्हांजी कौड़ी मिसल धन छा कंदमि? मूंखे त तव्हांखे तव्हांजी भक्ति जो फल मां तव्हांखे ॾियणु आयो आहे। स्वर्ग जहिड़ी दुनिया तव्हांखे ठाहे थो ॾियां। लेकिन हुन स्वर्ग में तव्हांखे इहे विकार न मिलंदव। ये काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, ये विकार हुते न हूंदा। त इहो अगरि मुंहिंजो जेको फल आहे उहो तव्हांखे वठिणो अथव त मूंखे तव्हांजा विकार दान ॾेई छॾियो, पोइ तव्हां सतयुगी दुनिया में हलजो, हिते सुख भोगजो। त बाबा हिकु ई कंडीशन थो चए न, त पाण खे बि बाबा जी इहो जेको फल पाण खे ॾिए थो, इहो अगरि पाण खे खपे त पाण खे छा करिणो पवंदो? परमात्मा खे विकार दान ॾियणा आहिनि। कि मां मन सां, वाच सां, कर्मणा सां शुद्ध पवित्र रहंदमि, पोइ पाण खे बाबा सतयुग जी नई दुनिया जे लाइ वरतो ॾींदो। केतिरी सहज उपाय आहे न। भॻवानु परम धाम मां हिन सृष्टि ते आयो आहे, ब्रह्मा जे तन में, पतित दुनिया में, पतित शरीर में पावन सर्वशक्तिवान आत्मा हिन सृष्टि ते अची करे पंहिंजे लाइ स्वर्ग जहिड़ी दुनिया थी ठाहे। पंहिंजो अगरि कोई सॻो संबंधी काथे मुसीबत में हुजे, अहिड़ी जॻह जिते कीचड़ हुजे, हिकदमि गंदी जॻह में उहो वेठो आहे, हिकदमि बदबू वारी जॻह में, ऐं पंहिंजो संबंधी अगरि हुजे कोई वॾे माण्हू जो, महलनि में रहण वारो माण्हू जो अगरि कोई संबंधी कचिरे जहिड़ी जॻह में रहंदो त उहो महलनि वारो माण्हू हुन वटि डायरेक्ट वेंदो हुनजी मदद करणु? ॾाढा घटि में बि घटि, हिकु चओ, उहो बि कंहिं न कंहिं स्वार्थ सां वेंदो त वेंदो। लेकिन परमात्मा जो एॾो सर्वशक्तिवान, जो एॾो पावन आत्मा आहे, जो कॾहिं पतित थींदी ई न आहे, दुनिया में पंहिंजो शरीर ई न वठंदी आहे, उहो हिन गंदी दुनिया, विकार वारी दुनिया, बुरी संस्कार स्वभाव वारी दुनिया, पाप आत्माउनि जी दुनिया में भॻवानु धरती ते अची करे पाण खे भक्ति जो फल थो ॾे, पंहिंजे लाइ स्वर्ग जहिड़ी दुनिया थो ठाहे। ॾिसो परमात्मा भॻवान जी महिमा एतिरी ऊची छो आहे? छो जो हुनजो कमु एॾो ऊचो अथसि। अहिड़े समय ते दुखदाई दुनिया जे अहिड़े समय में अची करे सभिनि खे सुख ॾींदो आहे। सभिनि जे लाइ हिन दुख जी दुनिया खे परिवर्तन करे सुख जी दुनिया ठाहींदो आहे। त अहिड़े परमात्मा बाप जी महिमा हिन करे अपरंपार। त पाण खे बि, पाण ॾिसो ॿियो एॾा सारा दुनिया में माण्हू आहिनि, कंहिंखे बि भॻवान जो इहो ज्ञान न मिलियो आहे, न सम्झ में ईंदो आहे। ॾाढा घटि माण्हुनि खे इहो ज्ञान ॿुधण लाइ मिलंदो आहे, ॿुधी करे बि उहो सम्झी करे हलनि, हुन में बि ॾाढा घटि आहिनि। सम्झी वञनि वरी सम्झी करे हुन ते हलनि, उन्हनि में बि ॾाढो घटि मां घटि हूंदो आहे। गीता में आहे न, कोटनि मां कोई में बि कोई मूंखे पहचानंदो आहे, मुंहिंजे राह ते जेको मां मत ॾींदो आहे हुन ते हलंदो आहे। त छो जी परमात्मा जी मत जेकी आहे न, हुन में सभिनि खां पहिरियों मत छा आहे? विकारनि जो दान। त परमात्मा जी हिकु पहिरीं ॻाल्हि त भॻवान खे पहचानियो पाण, हुनखे पंहिंजे बाप जे संबंध में यादि करूं, हुनजी मत खे पाण सम्झूं, हुनजी मत खे सम्झी करे हलूं। त बाबा चवंदा आहिनि कोटनि में कोई में बि कोई मुंहिंजी मत ते यथार्थ रीति हली सघंदो आहे। भई मां चवां हीअं त हीअं ई करो। त उहो जेका आत्मायूं हूंदियूं आहिनि, उहो जेका ॿार हूंदा आहिनि जो मुंहिंजी एक्यूरेट मत ते हलंदा आहिनि, उहो केरु ठहींदा आहिनि? सत्युग में वञी महाराजा महारानी ठहींदा आहिनि, विश्व जा पालनहार ठहींदा आहिनि। हाणे दुनिया खे अलॻि अलॻि माण्हू प्रेसिडेंट प्राइम मिनिस्टर संभालनि था,
लेकिन सतयुग जी दुनिया सोने ऐं हीरनि वारी दुनिया खे संभालण जे लाइ विश्व महारानी जी गद्दी में वेहण ते लाइक़ु उहो ॿार ठहींदा आहिनि जो परमात्मा जी श्रीमत खे एक्यूरेट सम्झंदा आहिनि ऐं हुन ते हलंदा आहिनि। त पाण खे बि ॾिसो भॻवान जो इहो ज्ञान मिलियो आहे त पाण बि हुन जे हिन ज्ञान जो क़दुरु करे हुन जी हर हिकु ॻाल्हि ॿुधी करे सम्झी करे जीवन में धारण करे हलंदासीं त पाण बि कहिड़ी दुनिया में हूंदासीं कल्ह स्वर्ग सतयुग जहिड़ी दुनिया। छा मिठी सुठी लॻे ॿारनि सुठी माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग रूहानी बाप जी असां सभई रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आहे बाबा चवनि था भिन्नता खे मिटाए करे एकता खणी अचण वारा सच्चा सेवाधारी ठहो। जो भी अलॻि अलॻि धर्म जाति लिंग रंग रूप जो जेको भिन्नता आहे न हिननि सभिनि खे हाणे ख़तमु कर। हाणे सभिनि खे कहिड़े रूप में ॾिसो आत्मिक रूप में कि असां सभु आत्मा भाउ भाउ आहियूं। जॾहिं सभिनि खे पाण हिकु आत्मिक रूप में ॾिसंदासीं असां सभु आत्मा हिकु बाप जो संतान आहियूं त छा थी वेंदो एकता अची वेंदी ऐं जिते एकता आहे उते छा आहे सुख शांती आहे सभु हिक ॿिए जे लाइ सुठो ई सुठो सोचंदा त हाणे परमात्मा चवनि था अहिड़ा ॿार सच्चा सेवाधारी आहिनि जो सभु प्रकार जी भिन्नता खे मन मां हटाए छॾींदा आहिनि ॿियनि खे बि ॿुधाईंदा आहिनि ॿियनि जी खे बि चईंदा आहिनि कि तव्हां बि हिन भिन्नता जे संस्कार खे हटायो त अहिड़ा सच्चा सच्चा सेवाधारी ॿार बाबा जा ॾाढा प्रिय ॿार हूंदा आहिनि। स्लोगन आहे परमात्मा प्यार में खोइजी वञो। अगरि पाण सॼो ॾींहुं सोचंदासीं कि असां सां गॾु परमात्मा प्यार आहे हुनजो प्यार खे पाण अनुभव करूं त हुन सां छा थींदो हिन दुनिया में जेका बि दुख आहिनि इहे पाण भुलिजी वेंदासीं। त दुखनि खे भुलिजण जे लाइ परमात्मा जे प्यार में सदा खोयल रहो। अच्छा ओम